नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं कुनरी जे नंढनि वॾनि शहरनि में तूफ़ानी बरसाति खां पोइ ॻोठनि जो पाण में राब्तो मुअतल थी चुको आहे ऐं बिजली जा थंभा पिणु किरी विया आहिनि। इन हवाले सां वधीक राब्तो करियूं था कराची मां पंहिंजी सिंध जो रिपोर्टर ताहिर अली जलबाणी। छा अपडेट आहिनि तव्हां वटि? कराची में नदी जो पानी तमामु घणो हो, तंहिं करे जेको आहे सो पाणी इलाही वधी वियो, जेको पाणी घरनि जे अंदरि आयो ऐं घर वारा निकिरणु मजबूर थी विया ऐं पाणी एॾो त तेज़ हो ऐं एॾो त घणो हो, तक़रीबन 7-8 फुट पाणी हो। तंहिं करे ॿेड़ा ऐं नेवी अमलो तलब कयो वियो। मलीर नदी ऐं दादमोद बलोच ॻोठ, जोगी मोड़ में नदी में रहंदड़ माण्हू, रहंदड़ इलाइक़ा ऐं आसपास मदीना टाउन, शफ़ी मोहम्मद बलोच ॻोठ ऐं आसपास जेके बि ॻोठ हुआ उन्हनि जे घरनि में पाणी वियो ऐं उहे काफ़ी मुश्किलातुनि सां के निकिता ऐं किननि खे वरी तहरीक लब्बैक पाकिस्तान जे अमले अची कढियो ऐं कई माण्हू हिन में ज़ख़्मी थिया आहिनि ऐं ॿार बच्चा जेके आहिनि उहे बि लुढ़ी विया आहिनि। माल ऐं घर में क़ीमती ज़ेवरात वग़ैरह सभु तक़रीबन लुढ़ी वियो आहे। ताहिर, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, तव्हां अपडेट कयो।